दुनिया में ॾींहों ॾींहुं जीअं इंसानी आबादी वधी रही आहे तीअं उन्हनि जी खाद खुराक जूं ज़रूरतूं बि वधी रहियूं आहिनि ऐं वधंदड़ ज़रूरतुनि जे नतीजे में वधीक एराज़ीअ ते फसल पोखण जी ज़रूरत पेश अची रही आहे। एराज़ी वधीक पोखण जे करे फसलनि में वधीक मशीनूं इस्तेमालु करे आसानी पैदा करण जे लाइ साइंसदान मुख़्तलिफ़ मशीनूं ईजाद करे रहिया आहिनि। इन सिलसिले में सारियुनि जे फसल लाइ मुख़्तलिफ़ मरहलनि जे लाइ साइंसदाननि पारां मुख़्तलिफ़ ज़रई मशीनूं ईजाद कयूं वयूं आहिनि। उन्हनि मशीनुनि मां लाबारे वारियूं मशीनूं हिन वक़्तु पूरी दुनिया में तेज़ीअ सां इस्तेमालु थियण लॻियूं आहिनि। पर जीअं त दुनिया में ॿिनि क़िस्मनि जा ख़ासि तौर ते ज़मींदार थियनि था। हिकिड़ा उहे ज़मींदार जेके नंढा ज़मींदार या विचोला ज़मींदार आहिनि जेके थोरी एराज़ीअ ते सारियूं पोखनि था ऐं ॿिया उहे आबादगार जिन जी एराज़ी तमामु वधीक आहे त ॿिन्ही आबादगारनि जे लाइ मुख़्तलिफ़ ज़रई मशीनुनि जी ज़रूरत पेश अचे थी। नंढनि आबादगारनि ऐं विचोलनि आबादगारनि जे लाइ आहिस्ता आहिस्ता नंढियूं मशीनूं बि आम थियण लॻियूं आहिनि। अहिड़ियुनि मशीनुनि में लाबारे वारी सारियुनि जी हथ सां कटाई करण वारी मशीन आहिस्ता आहिस्ता आम थियण लॻी आहे। हीअ अहिड़ी मशीन आहे जेका हिकु माण्हू उहो औरत या मर्द उहो पंहिंजे कुल्हे ते बेल्ट ज़रिए ॿधी ऐं हथ सां लाबारो करे सघे थो ऐं हीउ लाबारो करण जे नतीजे में उन ज़मींदार या उन हारीअ या उन हारियाणीअ जो वक़्तु बि बचे थो ऐं उन सां गॾोगॾु उन जी तकलीफ़ में बि घटिताई अचे थी। ॿी सूरत में हथ सां लाबारो करण में उन्हनि असांजे आबादगारनि खे इलाही घणो वक़्तु लॻे थो, वधीक महिनत करणी थी पए, वधीक तकलीफ़ बर्दाश्त करणी थी पए। पर हिन मशीन जे ज़रिए हुननि खे तकलीफ़ घटि ऐं वक़्तु थोरे में पंहिंजे पोखियल फसल जी लाबारो करे सघनि। ऐं उन जो लाबारे जो हिकिड़ो इहो बि फ़ाइदो आहे त थोरे वक़्त में या तकिड़े लाबारे थियण जे करे उहा ज़मीन जल्दीअ में वांदी थिए थी ऐं जंहिंजे करे उन आबादगार जे लाइ ॿियो फसल ईंदड़ मुंद वारो फसल पोखण जे लाइ ज़मीन जी बहितर तयारीअ में मदद मिले थी। अहिड़ी तरह सां जेके वॾा ज़मींदार आहिनि उन्हनि जे लाइ वॾियूं मशीनूं जिन खे असां कंबाइन हार्वेस्टर याने उहा मशीन जेका हिकु ई वक़्तु लाबारो बि करे थी सारियुनि जो ऐं उन सां गॾोगॾु उहा उनखे थ्रेशर बि हणंदी वञे थी, अन्न खे हलण दौरान ई साफ़ कंदी वञे थी। इहा मशीन उन्हनि ज़मींदारनि जे लाइ जेके वॾा ज़मींदार आहिनि उन्हनि जे लाइ तमामु घणी कारगर साबित थी रही आहे। सारियुनि जे लाबारे वारी नंढी मशीन न सिर्फ़ु सारियुनि जे लाबारे लाइ इस्तेमालु थिए थी पर साॻी वक़्तु उहा मशीन कणक जे लाबारे में बि इस्तेमालु थिए थी। बल्कि इहा साॻी मशीन कणक जे लाबारे करण सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके गाह थियनि था, चारे वारा जेके फसल थियनि था उन्हनि जे कटाईअ में बि इस्तेमालु थिए थी। तंहिंजे करे हीअ नंढी मशीन आबादगारनि जे लाइ मुख़्तलिफ़ लुणाईअ वारनि कमनि में मददगार साबित थिए थी।